खबरों में गुज़िरियल ॾींहुं 5 जुलाई 1987 ईस्वी में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत कराइण वारे अमल ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी तहलका खबरों वापारा चेयरमैन हाजी इम्तियाज़ दरस हाउस ताईं रैली कढी वई। उन ई मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणनि म्यूनिसिपल कमेटी खबरों चेयरमैन हाजी इम्तियाज़ दरस ऐं तहलके खबरों सदर हाजी अमानुल्लाह मरी, तहलके खबरों इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद वास दरस, खबरों वाइस चेयरमैन शाहीन बानू ऐं पार्टी उहिदेदारनि वर्करनि ऐं जलनि वॾी अंग में शिरकत कई। कारकुननि बाह ते कारियूं पटियूं ॿधी शिरकत कई। उन ई मौके ते अॻूणनि निटण उत्सव में धरणो हुयो। ख़िताब कंदे अॻूणनि चयो त आमिर ज़ियाओ हिकु अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी चूंडियल जमहूरी हुकूमत खे ख़तम करे मुल्क में बदतरीन आमिरत जो बुनियाद विधो, जंहिं ख़िलाफ़ अॼु बि सरापा एहतजाज आहियूं ऐं उन ई करे अॼु 5 जुलाई जो ॾींहुं असां कारो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। जिंदा है